मटियारी में खबर ॾींदा हलो त मटियारी में ॻोठ ढिलियार किपरो वासी पसंद जो परणो कंदड़ प्रेमी जोड़े नारी सुहाग गज्जू ऐं संदसि मुड़ुस दाऊद दर्स साफ़िन अॻियां दाईंदे ॿुधायो त असां कुछ ॾींहं अॻु मीरपुर काज़ी कोर्ट में पसंद जो परणो कयो आहे, जंहिं बाद नारी जा वारिस सोढो गज्जू, शमीर गज्जू, शफी मोहम्मद गज्जू, जब्बार गज्जू, मीर मोहम्मद गज्जू ऐं ॿिया इलाइक़े जा बासर माण्हू असांखे मोतमार धमकियुनि समेत कूड़नि केसनि में फासाइण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं शादी खां पोइ इहे असांजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जंहिं करे असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। प्रेमी जोड़े DIG नवाब शाह, SSP सांगड़ ऐं SHO किपरो खां मुतालबो कयो आहे त असांखे मोतमार धमकियूं ॾींदड़नि खिलाफ़ कार्रवाई करे असां मथां दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।